नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर आहियूं। उमरकोट खां असां सां रिपोर्ट शेयर कई है उमरकोट के ब्यूरो चीफ सैयद अब्दुल रहमान शाह। रिपोर्ट मूजिब उमरकोट समेत मुख्तलिफ इलाइक़नि शादी पली, सूफ़ी फ़कीर, बचाव बंद, गुलाम नबी शाह, पिथोरो, ढोरो नारो, कुनरी, सामारो समेत भरपासे वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां गुज़िरियल रात खां तेज़ बरसात जो सिलसिलो हलंदड़। सुबह खां हलंदड़ तेज़ बरसात सबब उमरकोट शहर के मुख्तलिफ मार्केटुनि में पानी बहिजी वियो। बरसात सबब आबादगारनि में मायूसी छायल, फुटी ऐं मिर्चनि जे बीठल फसलनि में पानी बहिजी वियो। तेज़ बरसात समेत समूरा रोड रस्ता पानी से भरिजी विया। हेठाई वारा इलाइक़ा तलाव ढंढ जो मंज़र ॾियण लॻा। हज़ारे एकड़ फुटी ऐं मिर्च जे बीठल फसल पानी हेठि अची वियो। आबादगार सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। आबादगारनि जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द इन मसइले खे हल करे पानी कढायो वञे ऐं असांखे नुक़सान खां बचायो वञे। बरसात सबब गुज़िरियल रात खां वठी बिजली जो निज़ाम बि दरहम भरम अञा ताईं बहाल न थी सघियो आहे। डिस्ट्रिक्ट मेंबर काजी साबिक मोमिन, यूसी चेयरमैन साईं अली रज़ा शाह से अपील में करता हूँ कि पूरा समंदर दरिया सिंध की तरह भरा हुआ है और मेहरबानी करके जितनी जल्दी हो सके ये पानी की निकाल की जाए और आइंदा जो फंड यूसी के अंदर आए सबसे पहले मेरी दरवाजा सबसे पहले फंड इनको दिया जाए। जो कुछ बेहतर हो इनके घरों के अंदर पानी चला जाए। मौक़फ़ इहो आहे त असांजे पाणी में पाणी जाम आहे, जो निकाल कोन्हे। बराए महिरबानी चेयरमैन साहब के, ज़िले काउंसिलर साहब के गुज़ारिश है त असांजे पाणे मां पाणी कढियो वञे, निकाल कयो वञे। बिल्कुलु इन लाइ गुज़ारिश है। असांजे अली रज़ा शाह के यही अपील है त असांजे पाणे जो पानी आहे त जल्द में जल्द कढियो वञे ऐं असांजे जेको ग़रीब पड़ो आहे जल्द खां जल्द असांखे जेको पाणी कढी नालियूं ॾिनियूं वञनि जीअं त असां अॻिते ॿूड खां बची सघूं। असांजा हर साल टपड़ केॾी महिल लंबी सर थर आहिनि त केॾी महिल चील बंदि आहिनि ऐं असां रोज़ दिहाड़ी कमाइण वारा केॾी महिल असांखे मानी बि मिले थी, कंहिं टाइम नथी मिले। साईं खे पुरज़ोर अपील था करियूं त असांजे पाड़े ते नज़रसानी कई वञे ऐं पाण विज़िट करे त महिरबानी थी। गरीब आहियूं, असां घर ॿुॾो पियो आहे। महिरबानी करे असांखे नाली ॾियो, नाली पर ॾियूं था वरी असांखे मिली कोन्हे। महिरबानी करे असांखे नाली ॾियो। पर बि असां मिशन घुरी हुई पर मिशन असांखे मिली कोन। अबास कपिड़े बस मिशन ॾिनी, उनजी बि सड़ी वई। हींअर असांखे न को नाली आहे, कुझु कोन्हे, असीं ॿुॾा पिया आहियूं। वरी इहा महिरबानी करो असांखे अहसानी करे। साईं पानी एतिरो रहियो आहे जेको पानी जंहिंमें असीं मानी पचाए कोन था सघूं। अमां पाण ॾिसी सघो था खटनि ते माण्हू वेही कोन थो सघे। इहो महिरबानी करियो, पाणी कढायो। नाला असांखे ठाराए ॾियो, जे नाला न ठाराए ॾियो त पाणी कढायो, असीं मरी रुली वियासीं। हाणे केॾां वञूं? बिल्कुलु बिल्कुलु।